अहम ख़बर मूंखे ॾियो मीरपुर ख़ास खां। मीरपुर ख़ास वेझो सांखड़ रोड ते मोटरसाइकिल सां टक्कर बाद वेन कल्टी थी पई, जंहिं सबब 3 ॼणा फौत थी विया हुआ। फौतियुनि में मोटरसाइकिल सवार साईं बख्श क़ाइम ख़ासकेली ऐं वेन में सवार झोलवासी शामिल आहिनि। अपडेट कयूं पिया मूंखे इतलाह ते पुलिस पहुची हादसे में फौत थियलनि जा मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾिया आहिनि। मूंखे अपडेट करे रहिया हूं। मीरपुर ख़ास वेझो सांखड़ रोड ते मोटरसाइकिल सां टक्कर बाद वेन कल्टी थी पई हुई, जंहिं में 3 ॼणा फौत थी विया हुआ। अवांखे आगाह कयूं पिया। नाज़रीन, अपडेट करे रहिया हूं। फौतियुनि में मोटरसाइकिल सवार साईं बख्श क़ाइम ख़ासकेली ऐं वेन में सवार झोलवासी शामिल आहिनि। इतलाह ते पुलिस पहुची हादसे में फौत थियलनि जा मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾिया आहिनि। जी नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मीरपुर ख़ास खां फजल शर लाइन ते मौजूद है। जी फजल शर, अपडेट कजो। जी तव्हांखे ॿुधाईंदो रहां त मीरपुर खां सांगड़ मीरपुर खां सांगड़ आहे। सांगड़ खां मीरपुर खां ईंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वेन पुराणी मीरपुर खां पाणी लॻ मोटरसाइकिल सवारनि खे ज़ोरदार टक्कर हणी। टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार जो काचड़ी जा रहवासी 30 साला साईं बख्श ख़ासकेली क़ाइम ख़ासकेली खॾे ते पहुची वियो, जॾहिं त मुसाफ़िर वेन में वेन कल्टी थी वई, खाईअ किरी, जंहिं सबब नतीजे में वेन में मुसाफ़िर हिकु ॼणो फौत थियो, जंहिंजो नालो चंदो ॿुधाए पियो वञे। जॾहिं उहो रहवासी झोल शहर जो रहवासी ॿुधाए पियो वञे। 8 खां मथे ज़ख़्मी आहिनि, जिन में जब्बार आहे, रोशन आहे ऐं खतिया बीवी शामिल आहे। जिन ज़ख़्मियुनि खे सिविल हॉस्पिटल मीरपुर खां आंदो वियो आहे। जॾहिं त वेन कल्टी थी वई, पाणी में किरी आहे, हुन में रेस्क्यू लाइ एम्बुलेंस ऐं पुलिस उते जी पुराणी मीरपुर थाणे जी पुलिस आहे उहा पहुतल आहे। जॾहिं त उहे हादसे में जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे सिविल हॉस्पिटल आंदो वियो आहे। जॾहिं त ज़ख़्मियुनि जो तइदाद 15 खां 18 आहे, पर शदीद ज़ख़्मी आहिनि हुननि में 8 माण्हू आहिनि, जिन में रोचना खतिया आहे ऐं ॿिया शामिल आहिनि, उहे बि ज़ख़्मी आहिनि। बाक़ी हल्का फुल्का ज़ख़्मी आहिनि जेके पंहिंजे घर में रवाना थी विया आहिनि। बाक़ी तव्हांखे ॿुधायो वियो आहे त RTO जो हादसो तमामु आहे। RTO आहे रोड ते बैलेंस न रखण सां हादसा रोड ते माण्हू बढ़ियल इन जॻह ते हादसो काफ़ी बार हादसा थिया आहिनि ऐं केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। जी ठीकु आहे फज़ल, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।